हज़रत साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जिन जी सिंध में टे दरगाहूं मशहूर आहिनि। हिकु लाल शहबाज़ कलंदर, हज़रत फ़कीर नुआथियाणी, हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह, ऐं उॾेरे लाल में अमर लाल उॾेरो लाल सिंध में ये टे दरगाहूं मशहूर आहिनि। ऐं हिन वक़्तु असां हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे रोज़े मुबारक में आहियूं। हीअ असां तव्हांखे रोज़े जो कुझु हिसो ॾेखारियूं पिया। साईं हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो आराम का जेको असां तव्हांखे ॾेखारियूं पिया। ये रोज़ो हज़रत साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो है। ये संदसि आख़िरी आराम गाह है जेको असां तव्हांखे ॾेखारियूं पिया। साईं हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह उनजो वालिद साहब साईं हज़रत शाह हबीब जिन जो रोज़ो है। हज़रत शाह हबीब रहमतुल्लाह अलैह साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जिन जो वालिद साहब। असां उन वक़्तु उन रोज़े में मौजूदु आहियूं। हीअ दरगाह जो अंदरियूं ॾेख। साईं कायम शाह दरगाह साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई साहब जो साईं हज़रत कायम शाह ये रोज़े मुबारक में असां मौजूदु आहियूं। हीअ उनजो अंदरियूं ॾेख आहे। साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे सिरंदी खां ओलह तरफ़ ते साईं कायम शाह जो हीअ रोज़ो मुबारक आहे। साईं कायम शाह साईं जिन जो ये रोज़ो मुबारक है। दरगाह जो अंदरियूं ॾेख। तबरक
हाँ ये भी हाँ। तू नहीं खड़े हो ना। साईं जन जो आंगण आ तो जिते ज़ाइरीन ज़ियारत खां पोइ हिते ग्राउंड ते वेंदा आहिनि ऐं हिते साईं जन जे दरगाह जो आंगण हिते ज़ाइरीन ज़ियारत करण खां पोइ हुते वेंदा आहिनि ऐं हिते लंगर बि कंदा आहिनि। तमामु वॾो ग्राउंड आहे, वॾे वेहण जी वॾी जॻह आहे जेका असां तव्हांखे ॾेखारियूं पिया। वॾो ग्राउंड, वॾो मैदान आहे जेको ज़ाइरीन ज़ियारतुनि खां पोइ हिते वेंदा आहिनि ऐं थकावट दूरि कंदा आहिनि ऐं हिते लंगर बि कंदा आहिनि।